हाणे ॻाल्हि ॿुधो त तव्हांखे करिणो छा आहे, पर इहा ॻाल्हि जेका मां तव्हां सां कयां थो इहा असां खां ॿाहिरि न वञे। बाबा साईं तव्हां बेखुटके रहो, असां खां ॻाल्हि ॿाहिरि न निकिरंदी। हुक्म कयो बाबा साईं, छा करिणो आहे? त पोइ ॿुधो, छा बाबा साईं, असां पंहिंजे माण्हूअ खे? तोखे राम थो अचे, पोइ भला तोखे हुन जाइ ते रखां? न न बाबा साईं। पोइ वञो तयारी कयो, इहो कमु अॼु राति ई करिणो आहे। शेर अली, तूं कानून जी मदद करण खे बुरो थो सम्झी। सुठो इंसान उहो आहे जेको कानून जी मदद करे। इकबाल साहब, जेकॾहिं तव्हां कानून लाइ कमु कयो आहे त पोइ मां शेर अली तव्हांजी मदद करण में फ़ख्र महसूस कया। तव्हां नौकर आहियो नवाब खान जा ऐं पघार खणंदा हो सरकार जी, ऐं कम इन नवाब खान जे लाइ कंदा आहियो। मूं खिलाफ हिकिड़ो सबूत हथ कर त मां नवाब खान लाइ कमु कंदो आहियां। मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां। हे ॾिस, तव्हां मूंखे कहिड़े गुनाह जी सज़ा ॾिनी? छो ॾिनी मूंखे तव्हां सज़ा? अॼु बि तव्हां उन ॻाल्हि ते ज़िद कयूं बीठा आहियो, पर मां त तव्हांखे सग सूधो गिरफ़्तार कयो आहे ऐं बग़ैर लाइसेंस जे तव्हांखां हथियार मिलियो ऐं चोरी थियल ढोर मिलियो। अञा था चओ त तव्हां बेॾोही आहियो? इकबाल साहब, इहा मूं खिलाफ साज़िश हुई, साज़िश। ऐं तव्हां हिन महिल ताईं उन साज़िशी माण्हू जो नालो ई नाहे ॿुधायो। तव्हांजे खिलाफ मां का बि साज़िश न कई आहे। मूंखे त इहा ख़बर मुख़बर ॾिनी हुई ऐं उन मुख़बर जो नालो मां राज़ में रखण थो चाहियां। जेकॾहिं उहे नाला असां ज़ाहिर कंदासीं त को बि असां लाइ कमु कोन कंदो। उन लाइ त मां तव्हां वटि हिते हली आयो आहियां त तव्हां ज़िद छॾियो ऐं कानून लाइ कमु कयो ऐं तव्हां असांजा मुख़बर बणिजी वञो। ऐं जेसि ताईं मां हिते आहियां तेसि ताईं तव्हांजो को बि नालो न वठंदो, न ई तव्हांजे दर ते वरी पुलिस ईंदी। ठीकु आहे इकबाल साहब, मूंखे क़बूल आहे। मां तव्हांजे लाइ मुख़बिरी कंदुसि ऐं हाणे मां ॾिसंदुसि त तव्हां मुंहिंजी मुख़बिरीअ में जेके नाला तव्हांखे मां ॿुधाईंदुसि उन्हनि ॾोहारनि में हथ विझो था या न। मज़ो त ॾियां त उन ॾोहारनि में हथ विझो। तव्हां मुंहिंजे लाइ हिकु दफ़ो मुख़बिरी कयो ऐं मूंखे ॼाण ॾियो, पोइ तोखे ख़बर पवंदी त मुंहिंजी अखि में सूअर जो वार आहे या न। मूंखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो। छा चयो? इकबाल जी अखि में सूअर जो वार आहे। मां त चवां थो सूअर जो वार न, पर पूरो सूअर अखि में अथसि। वॾा छा तव्हां हिन लाइ मुख़बिरी कंदव? हा सुमर, मुख़बिरी कबी, चोटो चोट मुख़बिरी कबी। अॼु राति खां ई ॾोहारनि जे आऊं पुठियां लॻां थो, ॾिसां थो त इहो इकबाल सूबेदार हुननि खे कहिड़ी थो सज़ा ॾियारे। वाहिद, सुमर, अॼु राति तयारु रहिजो। वॾा असां तयारु आहियूं, पर ॿुधायो इहो छा करण वारा आहियो? इन सूबेदार इकबाल खे मुख़बर घुर्जे, ख़बर अथई? वाहिद, इहा मुख़बिरी मां कंदुसि। मां हाणे मां बि ॾिसां थो त हू अॻिते कहिड़ो कदम थो खणे। वॾा
असांखे अञा सम्झ में ॻाल्हि न आई त असांखे करिणो छा आहे। वॾा जॾहिं ॾोह असां कंदासीं त पोइ मुखबिरी कंहिंजे मथां कंदव? सूमर इन नवाब खान जे ॻोठ में दाख़िल थींदासीं ऐं उन खां पोइ उन जे घर में घिरी चोरी कंदासीं ऐं उहा मुखबिरी कंहिं मथां करणी आहे इहा तव्हांखे पोइ ख़बर पवंदी। अॼु राति इन नवाब खान खे ॿुधाइणो आहे त मुल्क में अञा जवान पिया आहिनि, अञा मुल्क में जवान पिया आहिनि, तॾहिं त चवंदो आहियां त सजण कोई कोई दुश्मन हर कोई। हाणे त ॿुधाए सघीं थो त काॾे हलण जो प्रोग्राम आहे? नवाब खान जे ॻोठ में उन जे घर में घिरी उन ज़ालिम खे पूरो करण जो इरादो आहे। इहो कमु ॾाढो मुश्किल आहे। मुश्किल ज़रूर आहे सोडल, पर नामुमकिन न आहे। नवाब खान जे ॻोठ ॿाहिरां सख़्तु पहिरो हूंदो। वो मुंहिंजो ॻोठ आहे, उन में दाख़िल कीअं थियणो आहे मूंखे सभु ख़बर आहे। उन जूं वाटूं दग किथां नवाब खान जे बंगले ताईं कीअं पहुचंदियूं मूंखे ख़बर आहे। उन ॻाल्हि जी फिकर न कयो तव्हां। जेकॾहिं तव्हां साथ ॾियणु चाहियो त ठीकु, वरना सोडल तव्हां आज़ादु आहियो। तव्हांजे मथां को बि ज़ोर न आहे। इन कम जे लाइ मां अकेलो ई काफ़ी आहे। मीर, असां तोसां गॾु आहियूं। वीर, असीं सभु तोसां गॾु आहियूं। पोइ अचो मूंसां। हमरा काथे बाबर साईं जिते तव्हां प्रोग्राम ॾिनो सभु उते मौजूद आहिनि, सिर्फ़ु तव्हांजे हलण जी देरि आहे। असांखे बि उते हलणु घुरिजे। जेकॾहिं हुकुम कयो इहो कमु असां ई करे छॾियूं ऐं तव्हां वञी आराम कयो। न वरियाम, जेका खॾ मूं सजावट जे लाइ खोटी आहे न, उनखे मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसण थो चाहियां। मुंहुं वारी रन जेसि ताईं मुड़ुस न माराईंदी न तेसि ताईं न मुड़ंदी। हिकिड़ी तरफ़ सिजावल, ॿिए तरफ़ नवाब खान, ॿई ज़िद्दी आहिनि ऐं अणमोट आहिनि। न हू मुड़ंदो न हू मुड़ंदो, विढ़ंदा पाण में ऐं मरंदा वाठा। ऐं इहे जेके खून थींदा इहे मुंहिंजी रन जे नाले लिखबा, रन जे नाले। न निभागी घर छॾे हा, न शे मसला पैदा थियनि हा। हाणे निपुण जी ते लीमो वियो, लीमो करे त करे छा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।